गिदड़ ऐं तितर जी नसीहत भरी कहाणी। प्यारा साथियो, ही इन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं पखी ऐं जानवर पाण में ॻाल्हाईंदा हुआ। से मुंहिंजा हिकिड़े जंगल में गिदड़ ऐं तितर जी पाण में घाटी यारी हुई। पर थींदो ईअं हो जो हमेशह गिदड़ तितर ते नाराज़ रहंदो हो ऐं चवंदो हुउसि, यार मां जेतिरी तोसां वफ़ादारी करियां थो, तूं उनजो अदब नथो करीं, ऐं पोइ बि ॿटाकूं वेठो थो हणी त सचो दोस्त आहियां। तितर चयसि, न यार, अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां वाक़ई तुंहिंजो सचो दोस्त आहियां। इहे तुंहिंजा अजाया ख़्याल आहिनि, ऐं तुंहिंजो पको सचो दोस्त आहियां। से मुंहिंजा गिदड़ चयसि, चङो, जेकॾहिं तूं वाक़ई मुंहिंजो सचो दोस्त आहीं त मुंहिंजा ही 3 शर्त पूरा कर, पोइ आऊं मञां त वाक़ई तूं मुंहिंजो सचो दोस्त आहीं। अध से ॻाल्हि था कनि त तितर चयो, हा हा मुंहिंजा दोस्त गिदड़, ही त तुंहिंजा 3 शर्त आहिनि, पर जे तुंहिंजा 3 शर्त हूंदा तॾहिं पूरो करण लाइ तयारु आहियां। ॿुधा भला उहे तुंहिंजा कहिड़ा शर्त आहिनि? तितर पंहिंजे दोस्त गिदड़ खे चयो, त जीअं आऊं तुंहिंजा उहे शर्त पूरा करियां ऐं पोइ त तूं भला मञंदे त आऊं तुंहिंजो वफ़ादार दोस्त आहियां। से गिदड़ चयो त पहिरीं त मूंखे खूब खिलाए मूंखे ख़ुशि कर। ॿियो मुंहिंजो शर्त इहो आहे त मूंखे ढो ते मानी खाराए त मुंहिंजो पेट भरिजे। जॾहिं त मुंहिंजो टियों शर्त इहो आहे त ॾुखे वक़्त में मुंहिंजी जान बचा। जेकॾहिं तो इहो मुंहिंजा 3 शर्त पूरा कया त पोइ मां मञंदसि त वाक़ई तूं मुंहिंजो सचो दोस्त आहीं। ते मुंहिंजा गिदड़ पंहिंजा 3 शर्त पंहिंजे संगती तितर खे ॿुधाया। पोइ तितर चयसि, चङो ठीकु आहे दोस्त, मां हाणे जो हाणे तुंहिंजा उहे 3 शर्त पूरा करे सघां थो। हाणे हीअं कर, जो तूं मुंहिंजे पुठियां हलंदो अचु, जेकॾहिं मां तोखे न खिलायां त पोइ तूं भली मूंखे बि खाई छॾिजांइ। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त 2 ॼणा उतां निकिता। अॻियां तितर पोयां गिदड़ हलंदे 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 कुझु अॻिते विया, ॾिठऊं त 2 ॼणा हिक ॿिए जे पुठियां वञी रहिया आहिनि। हिकिड़ो हमराह सां अॻियां पटके सां वियो पिए ऐं उन वटि काठड़ियूं हुयूं। जॾहिं त पोइ हमराह पहिरें पंधु वियो पिए, उन वटि ॿियो कुझु न हो पर पंहिंजा जूता हथ में हुअसि। उन कंहिं सबबनि जे करे पंहिंजा जूता लाहे हथ में खयां हुआ, या शायदि जूतो को टुटल हुअसि तॾहिं ख़ुदा शायदि। पर असां हीअ कहाणी जो किस्सो आहे सो तव्हांखे ॿुधायूं था। तितर उॾामी वञी अॻियां हमराह जी काठियुनि ते, जेको काठियूं खयो पियो कुल्हे ते, त उन काठी ते वञी वेठो। पोइ हमराह जो ॾिठो त हिकु तितर काठियुनि ते वेठो आहे, त सोचाई त वाह जो शिकार हथ आयो आहे। सो साईं यकदमि हिकु ॿिए पुठियां पंहिंजा 2 जूता पंहिंजा पादर जेके हथ में हुअसि खणी वाहे कढियाई। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त तितर त वियो उॾामी, पर पादर वञी काठियुनि वारे हमराह जे पटके खे लॻा। हमराह जो पटको हेठि किरी पियो। काठियुनि वारे हमराह जो पटको हेठि किरियो त कावड़ में बाहि थी वियो। साईं मुंहिंजा पंहिंजा सिंधी माण्हू अॻे ई पाण पंहिंजे लोहीअ लज ते साह पसार ॾियण वारा, सो पटको जो किरियो त पोइ शख़्स खे चयईं त मूंखे पादर छो थो हणी, चरियो आहीं छा? पोइ हमराह चयसि त ॿेली नाराज़ न थी, ॻाल्हि हीअ आहे त हिकु तितर अची तुंहिंजे काठियुनि ते वेठो हो। मूं सोचियो त दग वेंदे शिकार हथ आयो आहे। मूं पादर तितर खे हया पर घुसी वियसि, इहे तुंहिंजे पटके में वञी लॻा। अॻे हमराह चयसि त तितर ई मुंहिंजी काठियुनि ते वेह, बेवकूफ़ थो बणाई मूंखे। हिकु त मूंखे पादर हईं, ॿियो वरी तितर जा बहाना करे मूंखे बेवकूफ़ थो बणाई। इहो ॻाल्हि करे काठियुनि वारो हमराह चिड़ी पियो ऐं चयईंसि त मां तोखे न छॾींदुसि। ईअं चई हू पोइ हमराह सां विढ़णु लॻी वियो। पोइ त 2 हमराह ॻंढिजी विया। विढ़ंदे हिकु ॿिए जा नक वार पटे छॾियऊं ऐं नक ऐं वात मां रत वहणु लॻनि ऐं कपिड़ा लीणूं लूणूं थी वियनि। मुंहिंजा हमराहनि जी इहा हालत ॾिसी करे गिदड़ खे ॾाढी खिल आई ऐं खिली पेट में सूर पइजी वियसि। इन ते तितर चयसि त मुंहिंजा दोस्त, ॾिस भला, मुंहिंजो पहिरियों शर्त पूरो थियो,
भला हाणे हल अॻिते त तोखे जीअं इशारो कयां तीअं कजां। गिदड़ चयोसि ठीकु आहे ॿेली, हल भला मुंहिंजा दोस्त। से हलंदे हलंदे ॾिठऊं त कुझु औरतूं पंहिंजे मुड़ुसनि लाइ ॿनी ते मानी खयो थियूं वञनि। तितर ॾिठो त मायूं वञनि पियूं मानियूं खणियो, सो उॾामंदो उॾामंदो हिननि जे अॻियां वञी मंटकाए वेठो ऐं हलणु लॻो। से मायुनि सम्झो थी तितर को फटियल आहे, का बंदूक लॻी हूंदसि, अचो त हिनखे पकड़ियो। से मायुनि छा कयो जो मानी वारियूं हड़ूं हेठि रखी लॻियूं तितर जे कढ ऐं तितर खे पकड़ण लाइ हिकु बूढ़े खां ॿिए बूढ़े में लिकंदियूं भाॼंदियूं रहियूं, अॻियां तितर से पोयां मायूं। एतिरे में गिदड़ खे मौक़ो मिली वियो ऐं मानी जी हिकु हड़ खणी वठी भॻो। तितर बि उॾामी उॾे हलियो वियो। थोरो अॻिते वञी गिदड़ मानी मज़े सां मानी खाधी ऐं ढो कयो। जॾहिं खाई ढो कयईं तॾहिं तितर चयसि त मुंहिंजा दोस्त ॾिस, मूं तुंहिंजो ॿियो शर्त बि पूरो करे छॾियो, मञी थो या न? तितर साईं पंहिंजे दोस्त गिदड़ खे चयो। गिदड़ चयसि हाओ बराबरि ॿेली, मुंहिंजा 2 शर्त पूरा थी विया, पर टियों शर्त इहो आहे त मूंखे किथे बि ॾुखे वक़्त में न छॾिजांइ, पोइ आउं तोखे मञींदुसि बराबरि तूं मुंहिंजो सचो दोस्त आहीं। छाकाणि त दोस्त उहो ई आहे जेको ॾुखे वक़्त में कमु अचे, पर उहो शर्त तूं पूरो करे न सघंदे, छाकाणि त तूं नंढड़ो ऐं हीणो पखी आहीं। गिदड़ टोक हणंदे चयसि। तितर चयसि अदा हीणो बराबरि आहियां मुंहिंजा दोस्त, पर अकुल में ॿीणियूं टीणूं आहियां, ॾिस त कीअं नथो तुंहिंजी हयाती बचायां। बहरहाल ॻाल्हियूं कंदे कंदे अॻिते वधंदे विया। तव्हांजो गिदड़ चयो त यार हींअर मां थकिजी पियो आहियां, हल त घर मोटी हलूं। तितर चयो त साॻी दग सां हलंदासीं त घणो पंधु करिणो पवंदो, हाणे हीअं था करियूं जो दरिया मंझां ई हलूं था। दरिया में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हिकु मांगर मच्छ दोस्त आहे, उनखे चऊं था त पंहिंजी पुटी ते खणी असांखे पंहिंजे घर पहुचाए अचे। से पोइ त ॿई दोस्त ॿई सिधो मांगर मच्छ वटि आया। गिदड़ चयसि चाचा मांगर मच्छ असांखे खणी हल घर पहुचा। हाज़ुर बाबा, मांगर मच्छ चयो। पोइ सी ॿई ॼणा मांगर मच्छ जी पुठी ते वेही रहिया। थोरो अॻिते हली करे मांगर मच्छ चयनि जेकॾहिं मां टुॿी हणी तव्हां ॿिन्ही खे ॿोड़े छॾियां त वाजो मज़ो थींदो। गिदड़ खे ॾकणी वठी वई, मौत जो अखियुनि आॾो नज़र अचणु लॻसि। तितर मांगर मच्छ खे चयो ए मांगर मच्छ असां सां चालाकियूं न कर, तूं असांखे कुझु बि नथो करे सघीं। मां पखी आहियां ऐं उॾामी वेंदसि ऐं हीउ गिदड़ वॾो जादूगर आहे, जादू जे ज़ोर ते तोखे मारे छॾींदो, तंहिं करे असांखे आराम सां खणी हली घर पहुचा। मांगर मच्छ से बेवकूफ़ तितर जी ॻाल्हि सची सम्झी ॾकी वियो ऐं ॾाढो भउ थियसि त वाक़ई गिदड़ किथे जादू न करे ऐं जादू करे मूंखे मथां मारे न विझे या मूंखे अंधो मंडो टुंडो न करे छॾे। तंहिं करे साईं आराम सां खणी खेनि अची ॿिन्हिनि खे दरिया जे ॿिए कप ते यानी घर पहुचायईं। जॾहिं गिदड़ दरिया जे ॿिए कप ते लथो तॾहिं तितर उॾाणो ऐं पंहिंजे दोस्त खे चयईं छा थो सम्झी तोखे खूब खारायमि ऐं तोखे खिलायमि बि ढो ते, तुंहिंजो पहिरीं 2 शर्त पूरा कयुमि ऐं तुंहिंजी हयाती बचाइण जो शर्त उहो बि तुंहिंजो पूरो थियो। हींअर मांगर मच्छ तुंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾिया, पर मां हुनखे डप ॾाढ़ा ॾेई तुंहिंजी हयाती बरताई, मतिलबु त तुंहिंजा 3 शर्त पूरा कयुमि। हाणे भला मञी थो त बराबरि तूं मुंहिंजा 3 शर्त पूरा कया आहिनि। ऐं हाणे तितर चयसि त हाणे त मञी थो त आउं तुंहिंजो सचो दोस्त आहियां। गिदड़ चयो बराबरि तूं मुंहिंजा 3 शर्त पूरा कया, पर ॿेली तूं ॾाढो चालाक आहीं, अहिड़े चालाक सां मां दोस्ती न कंदुसि। ईअं चई गिदड़ तितर खां मोकिलाए हलियो वियो। सही मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।